अस्सलाम वालेकुम सभिनी खे भलीकार इम्तियाज़ ख़ास के जी तरफ़ां। जीअं त दोस्तो किताबनि जे तारुफ़ी सिलसिले जे हवाले सां अर्ज़ु कंदो हलां त असां शागिर्द दोस्त जेके आहियूं उहे अक्सर इहो चाहींदा आहियूं त जल्द खां जल्द असांखे घणी मालूमात मिली सघे। त मूं कोशिशि कई आहे त किताबनि जे हवाले सां जेको बि किताब मूं पढ़ियो आहे उन में मूं इहा कोशिशि कई आहे त ॾिठो अथमि त उनजो लेखक केरु आहे, उनजो मुहाग कंहिं लिखियो आहे, उहो कहिड़े इदारे छपायो आहे, उहो कहिड़े साल में छपियो आहे, उनजो मौज़ू छा आहे। आउं सम्झां थो त हिकु किताब खे जॾहिं पढ़िजे थो त इहे बुनियादी सवाल आहिनि। जेकॾहिं हिकु स्टूडेंट खे सम्झ में अची वञनि था या उनखे यादि रहनि था त उनजो पोरियो कामयाबु वियो। असां कोशिशि कंदा आहियूं मुख़्तसर ऐं जामे मालूमात असांखे मिली सघे। अहिड़ी हिकिड़ी कोशिशि आहे। अॼु जेको किताब मुंहिंजे हथनि में आहे उन किताब जो नालो आहे साइर जो सौदाओ। हीउ शेरी मजमूओ आहे ऐं हिन शेरी मजमूए जो ख़ालिक़ आहे अली दोस्त आजिज़। साइर जो सौदाओ शाइरी जो ही किताब सारंगा पब्लिकेशन 2013 ईस्वी में छपायो आहे। जॾहिं त अली दोस्त आजिज़ साहब इंतिसाब हिन किताब जो सिंधु दरिया वांगुरु पूराले ऐं मन मौजी लेखक अली बाबा जे नाव कयो आहे। हू अली बाबा जॾहिं मूंसां हथ मिलाईंदो आहे त मुंहिंजे आङुरियुनि में तख़लीक़ विॼ जीअं धड़का ॾियणु लॻंदी आहे। हुन सां मिली मुंहिंजो ज़हन, मुंहिंजो आङुरियूं लिखण लाइ बेताब थी वेंदियूं आहिनि। तारिक आलम। साइर जो सौदाओ शेरी मजमूए जो मुहाग सरदार शाह जिन लिखियो आहे। बर जी बोठ किथां लहे अली दोस्त आजिज़ जो ही लिखियल लेख हिन किताब मुतालिक़ पाणीअ मुतालिक़ ऐं सिंधु दरिया मुतालिक़ आहे। जॾहिं त हिन किताब जे बैक पेज ते नसीर मिर्ज़ा साहब जिन जो लेख लिखियल आहे ऐं हिन किताब में बैत ऐं वायूं ॾिनल आहिनि। साइर तो में साह सुहिणी तोड़े सिंध जो।